नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन के खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन तव्हांखे पसंदि ईंदी सो ही आहे। अॼु अहिड़ो नुस्ख़ो खणी तव्हांजी खिदमत में आयो आहियां। यकीनन जेकॾहिं को माण्हू बीमार आहे, कहिड़े मर्ज़ में बि मुब्तला आहे, त यकीनन जॾहिं हिन नुस्ख़े ते अमल कंदो त उनखे अल्लाह पाक हर मर्ज़ खां शिफ़ा अता फ़रमाईंदो। जेकॾहिं कंहिं बि मर्ज़ जे अंदरि माण्हू मुब्तला आहे त यकीनन हिन अमल खे कयो, अल्लाह पाक अव्हांखे हर मर्ज़ खां महफ़ूज़ फ़रमाईंदो। ऐं जेकॾहिं को बि मर्ज़ हूंदो अल्लाह उन खां सिहतियाबी अता फ़रमाईंदो। त उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त असांजी चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु गिनती जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तो, जेकॾहिं को माण्हू बीमार आहे, मरीज़ आहे, त उनखे वुज़ू करे ही दुरूद पाक लिखी करे पाणी में विझी पियारियो त यकीनन मौत खां अलावा बाक़ी हर बीमारी जी हिन जे अंदरि शिफ़ा आहे। दुरूद पाक ही आहे, उनखे वुज़ू करे लिखणो पवंदो ऐं लिखी मरीज़ खे पाणी में विझी पियारणो आहे। ऐं इहो अमल शिफ़ा हासिल थियण ताईं जारी रखणो आहे। इंशाअल्लाह अल्लाह पाक जल्द सहतियाबी अता कंदो। सो दुरूद पाक ही आहे, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन तिब्बिल क़ुलूबि व दवाइहा व आफ़ियतिल अबदानी व शिफ़ाइहा व नूरिल अबसारी व दियाइहा व अला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लिम। ही दुरूद पाक वुज़ू करे लिखणो आहे ऐं लिखी करे पाणी में पुसाए मरीज़ खे पियारणो आहे। इंशाअल्लाह हर मर्ज़ जी हिन जे अंदरि अव्हांखे शिफ़ा मिलंदी। ऐं वुज़ू करे लिखणो आहे, बग़ैर वुज़ू जे लिखणो न आहे। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे ज़ाहिरी बातिनी अमराज़ खां महफ़ूज़ फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी जे मथां पंहिंजो ख़ासि फ़ज़्ल व करम फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में तव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।